للہ رب العالمین والصلاة والسلام علی اشرف الانبیاء والمرسلین محمد وعلی آلہ واصحابہ اجمعین اما بعد فاعوذ باللہ من الشیطان اللعین الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم والوزن یومئذ الحق فمن ثقلت موازینہ فاولئک هم المفلحون ومن خفت موازینہ فاولئک الذین خسروا انفسهم بما كانوا بآیاتنا یظلمون صدق اللہ العلی العظیم۔ معزز ناظرین، اج سورۃ الاعراف جی آیت نمبر 8 ऐं 9 जे हवाले सां पाण दर्स ॿुधणु चाहियूं पिया। अॼु हिन पंहिंजे दर्स जो मौज़ू ऐं उनवान आहे त क़यामत जे ॾींहुं इंसान जा अमल, इंसान जा कौल ऐं इंसान जी ॻाल्हि उनखे वज़न कयो वेंदो। असां मुस्लमाननि जे अक़ीदे मज़ा ही हिकिड़ो अहम अक़ीदो आहे त माण्हू आख़िरत जे हवाले सां फ़िकुर रखे त असांजे हर अमल जी जांच थी रही आहे तव्हांजो असांजो हर अमल क़यामत जे ॾींहुं हिकु साइमीअ जे अंदरि वज़न कयो वेंदो ऐं उनखे बाक़ाइदे तोरियो वेंदो। पोइ जंहिं बि माण्हूअ जो वज़न नेकिन वारो वज़न ॻरो थी वियो ऐं बुराइनि वारो वज़न हल्को थी वियो त उहो माण्हू कामयाबु थी वेंदो, ऐं जंहिं बि माण्हूअ जो नेकिन जो वज़न हल्को थी वियो ऐं बुराइनि जो वज़न ॻरो थी वियो उहो माण्हू नाकाम थी वियो। सभ खां पहिरीं पाण इन अक़ीदे जो त क़यामत जे ॾींहुं इंसान जा आमाल, इंसान जा अमल, इंसान जा कौल, इंसान जा लफ़्ज़ साइमीअ में तोरिया वेंदा। क़ुरान मजीद जी नज़र में पाण थोरो जांचूं था त अल्लाह ताला किथे किथे इहा ॻाल्हि फ़रमाई आहे त इंसान जे आमाल खे तोरियो वेंदो ऐं वज़न कयो वेंदो। सभ खां पहिरीं पाण सूरतुल आराफ़ आयत नंबर 8 ऐं आयत नंबर 9 जे हवाले सां अल्लाह ताला फ़रमायो त वल वज़्नु यौमइज़िनिल हक़, बेशक क़यामत जे ॾींहुं आमाल जो वज़न इहो बरहक़ आहे ऐं सच आहे ऐं इहो ई अक़ीदो रखणु हक़ आहे। पोइ अल्लाह ताला फ़रमायो त जंहिं बि माण्हूअ जो फमन सकुलत मवाज़ीनुहु, जंहिं बि माण्हूअ जो जेको नेकिन जो वज़न आहे सो ॻरो थी वियो, फउलाइक हुमुल मुफ़्लिहून, उहे माण्हू कामयाबु थी वेंदा। वरी अॻिते अल्लाह साईं फ़रमायो आयत नंबर 9 में त वमन ख़फ़त मवाज़ीनुहु फउलाइक लज़ीन ख़सिरू अनफुसहुम, जंहिं बि माण्हू जो नेकिन जो वज़न घटि थियो उहे माण्हू पंहिंजे पाण खे खसारे में विझण वारा आहिनि। त हाणे हीअ क़ुरान मजीद जी जेका आयत नंबर 8 ऐं 9 आहे इहा इन ॻाल्हि खे वाज़िह थी करे त इंसान जो जेको बि अमल आहे सो तोरियो वेंदो, वज़न कयो वेंदो, ऐं इहो अक़ीदो रखणु हक़ ऐं सच आहे। ऐं बिल्कुलु तव्हां इन सूरत जे लिहाज़ सां वरी सूरे अंबिया खे ॾिसंदव त सूरे अंबिया जे अंदरि अल्लाह ताला अहिड़े ई तनाज़ुर में हिकिड़ी ॻाल्हि फ़रमाई आहे त वनज़अउल मवाज़ीनल क़िस्त लियौमिल क़ियामह। सूरे अंबिया जी आयत नंबर 47 में अल्लाह ताला फ़रमायो त असां क़यामत जे ॾींहुं इंसाफ़ ऐं अदल वारी साइमी ऐं तराज़ूअ खे रखंदासीं। पोइ छा थींदो? अल्लाह साईं फ़रमाए थो त फला तुज़लम नफ़्सु शैआ, पोइ कंहिं बि जान जे मथां ज़रे बराबरि बि ज़ुल्म न कयो वेंदो। व इन कान मिस्काल हब्बत मिन खरदलिन अतैना बिहा, अल्लाह ताला फ़रमाए थो त जेकॾहिं कंहिं बि माण्हूअ जो सरिह जे दाणे जेतिरो बि को वज़न हूंदो कंहिं नेकीअ जो या कंहिं बुराईअ जो, त अल्लाह ताला फ़रमाइनि था त असां उनखे बि आणींदासूं, उनखे बि साइमीअ में वज़न कंदासूं ऐं तोरींदासीं। वक़फ़ा बिना हासिबीन, ऐं अल्लाह ताला फ़रमाइनि था त असीं हिसाब करण में काफ़ी आहियूं। त सूरे अंबिया जी ही आयत बि जेका 47 नंबर आयत आहे इन ॻाल्हि जे मथां शाहिद आहे त इंसान जा अमल वज़न थींदा ऐं बाक़ाइदे अल्लाह ताला हिकिड़ी इंसाफ़ ऐं अदल जी साइमी ऐं तराज़ूअ खे क़ाइमु फ़रमाईंदो। अहिड़ो ई मज़मून अल्लाह ताला सूरे ज़िलज़ाल पारो नंबर 30 उन में अल्लाह साईं फ़रमायो त फमन यामल मिस्काल ज़र्रतिन ख़ैरन यरह, जेको बि माण्हू ज़रे बराबरि बि ख़ैर जो कमु करे थो दुनिया में त उनखे आख़िरत में उहो ज़रूरु उनखे ॾिसंदो, पंहिंजे आमाल नामे में ॾिसंदो, पंहिंजे तराज़ूअ में
जेको तराज़ूअ जे अंदरि सन्हो कांटो लॻल आहे सो एॾो त मज़बूत कांटो आहे जो हिकिड़े ज़रे बराबरि बि शइ लिकाईंदो न। वरी अलाह साईं ईअं बि फरमाए थो वमन यामल मिसकाल ज़र्रतिन शर्रा शर्रन यरह, जेको ज़रे बराबरि बि शर कंदो ऐं बुराई जो कमु कंदो त क़यामत जे ॾींहुं उनखे उहो बि ॾिसी वठंदो। त सूरे ज़िलज़ाल जूं इहे आयतूं इन ॻाल्हि जे मथां शाहिद आहिनि त इंसान जो ज़रे ज़रे जो अमल जेको आहे उहो क़यामत जे ॾींहुं तोरियो वञे थो, उनखे लिखियो वञे थो ऐं उहो उनखे साम्हूं ॾिसंदो, चाहे उहो ज़रे जे बराबरि छो न हुजे, जेको मामूली ज़रो हूंदो आहे उन जे बराबरि छो न हुजे। ऐं अहिड़े नमूने सां अलाह साईं सूरे कारिया में फरमायो आहे, सूरे कारिया जे अंदरि बि ईअं फरमाईं त फमन सकुलत मवाज़ीनुहु फहुव फी ईशत राज़िया, जंहिं बि माण्हूअ जो वज़न नेकिन वारो वज़न जेको आहे उहो ॻरो थियो त उहो ऐशनि जी ज़िंदगीअ में हूंदो, मज़नि जी ज़िंदगीअ में हूंदो। वमन ख़फ़त मवाज़ीनुहु फउम्मुहु हाविया, ऐं जंहिंजो नेकिन जो वज़न जेको आहे साइमीअ में हल्को थी वियो ऐं बुराइनि जो वज़न ॻरो थी वियो त उहो हाविया में हूंदो। ऐं हाविया जेको आहे जहन्नम जे अंदरि खॾो आहे। इन मां मालूम छो त जेको बि नेकिन जो जेको पासो आहे उहो जेकॾहिं ॻरो थी वियो त उन माण्हूअ जी ज़िंदगी ऐशनि वारी ज़िंदगी हूंदी, ऐं जेकॾहिं बुराइनि वारो पासो जेको आहे उहो ॻरो थो थियो वञे त उनजी ज़िंदगी जेका आहे उहा जहन्नम जे अंदरि हूंदी। त हीअ क़ुर मजीद जूं उहे आयतूं आहिनि जीअं सूरे आराफ़ जूं आयतूं 8 ऐं 9 तव्हांजे साम्हूं मूं तिलावत कयूं आहिनि, ऐं सूरे अंबिया जी आयत नंबर 47 मूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र कई आहे। अहिड़े नमूने सां सूरे ज़िलज़ाल ऐं सूरे कारिया जूं जेके आयतूं आहिनि इहे सभु पाण में जेकॾहिं मिलाइजनि थियूं त इन जो जेको निचोड़ आहे उहो इहो ई आहे त क़यामत जे ॾींहुं इंसान जो अमल बाक़ाइदे वज़न कयो वेंदो, बाक़ाइदे तोरियो वेंदो, उन जूं नेकियूं तोरियूं वेंदियूं ऐं उन जूं बुरायूं तोरियूं वेंदियूं। इन मां इहा ॻाल्हि मालूम थिए थी ऐं हदीसुनि में बि इहा ॻाल्हि ज़िक्र थियल आहे त अलाह साईं क़यामत जे ॾींहुं हिकिड़ी इंसाफ़ जी तराज़ू ऐं साइमी मुक़ररु कंदो। हिकिड़े पासे इंसान जा गुनाह ऐं हिकिड़े पासे इंसान जा सवाब लिखिया मुक़ररु कया वेंदा ऐं रखिया वेंदा। पोइ उन्हनि में जंहिंजो बि जेको वज़न ॻरो थी वियो उन जे लिहाज़ सां फ़ैसिलो कयो वेंदो। इहो मुस्लमाननि जो मुतफ़िक़ अक़ीदो आहे। ऐं इन हवाले सां हीअ शइ ज़रूरु ज़िक्र कंदुसि त हिकिड़नि आलिमनि जी इहा ॻाल्हि आहे त इंसान खे क़यामत जे ॾींहुं ख़ुदि उन साइमीअ जे अंदरि तोरियो वेंदो, बाक़ाइदे साइमीअ में उनखे वधो वेंदो त हुनजो वज़न केतिरो आहे। ऐं हिकिड़नि आलिमनि जे राय जे मुताबिक़ त इंसान जा जेके उहे दफ़्तर आहिनि जंहिंमें इंसान जूं नेकियूं या इंसान जूं बुरायूं लिखियलूं आहिनि उन्हनि खे उन साइमीअ जे अंदरि वधो वेंदो ऐं वज़न कयो वेंदो। ऐं हिकिड़नि आलिमनि जो चवणु आहे त न सिर्फ़ु इंसान जा जेके अमल आहिनि उहे तोरिया वेंदा, पर इहे टई ॻाल्हियूं पंहिंजी जॻह ते सही आहिनि। कंहिंजा जेके आहिनि उहे अमल तोरिया वेंदा, कंहिंजा दफ़्तर तोरिया वेंदा ऐं कंहिंखे ख़ुदि पाण तोरियो वेंदो। ऐं बाज़ हदीसूं इन जे मथां शाहिद आहिनि। जीअं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकिड़ी हदीस आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त क़यामत जे ॾींहुं हिकिड़े अहिड़े माण्हूअ खे आंदो वेंदो जेको जिस्म जे लिहाज़ सां मज़बूत हूंदो, थुल्हो थंभरो हूंदो, हॾु काठ हुनजो मज़बूत हूंदो, गोश्त वारो माण्हू हूंदो। जॾहिं उनखे साइमीअ ऐं तराज़ू में वधो वेंदो त उहो साइमीअ जो जेको पलड़ो आहे सो बिल्कुलु हल्को थी वेंदो, मथे खॼी वेंदो ऐं उन माण्हूअ जो को बि वज़न कोन थींदो। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त वरी हिकिड़े ॿिए माण्हूअ खे आंदो वेंदो जेको इंतिहाई सन्हो हूंदो, सुकल हूंदो ऐं उन जूं जेके टंगूं आहिनि उहे बि बिल्कुलु सन्हड़ियूं हूंदियूं, पर जॾहिं साइमीअ जे पलड़े में उनखे वधो वेंदो ऐं पुड़ में वधो वेंदो त तमामु घणो ॻरो थी वेंदो ऐं साइमीअ जे पुड़ खे बाक़ाइदे उहो झुकाए वञंदो। छा वजह आहे? इन मां मालूम थियो त हिकिड़ी त अलाह साईं क़यामत जे ॾींहुं इहा साइमी या तराज़ू क़ाइमु कंदो। ॿी ॻाल्हि इन मां इहा मालूम थी त इंसान जे जिस्म जो, उनजे गोश्त जो, उनजे हॾ जो ऐं उनजे काठ जो को वज़न कोन हूंदो। वज़न असल में ईमान जो हूंदो। जंहिंमें जेतिरो बि ईमान हूंदो, जेतिरो अख़लाक़ हूंदो, जेतिरो दीन हूंदो, ओतिरे लिहाज़ सां उनजो वज़न थींदो। हाणे ईमान जेको आहे असांखे वधाइणु खपे त असांजे ईमान में उहा क़ुवत पैदा थी वञे। जेकॾहिं ईअं ईमान जे अंदरि असां आबियारी न कई, ईमान खे असां पाणी न ॾिनो त सिर्फ़ु गोश्त ऐं हॾ जो वज़न त दुनिया में थी सघे थो, आख़िरत में जेको वज़न आहे उहो इंसान जे आमाल, इख़लास, अदब ऐं दीन जे लिहाज़ सां थींदो। हिकु ॿी हदीस आहे जेका इन वज़न आमाल खे तोड़ण जे हवाले सां आहे। अबू दाऊद जे अंदरि हदीस आहे त हिकु दफ़े हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु ताला अन्हा जहन्नम खे यादि करे ऐं रोअण लॻी।
पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आया ऐं चवण लॻा मा युबकीक, ए आयशा तोखे कहिड़ी शइ रुआड़े रही आहे, छाजे करे तूं रोई रही आहीं? त हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाइण लॻी त मूं जहन्नम जो तज़किरो कयो ऐं मूंखे जहन्नम जी यादि अची वई, बाहि जी यादि अची वई, तंहिंजे करे आउं रोई पियसि। उन खां पोइ वरी हज़रत अम्मा आयशा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे चवण लॻी त ए अल्लाह जा रसूल, छा तव्हां क़यामत जे ॾींहुं पंहिंजे घर वारनि खे यादि कंदव? त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त हा, पर 3 जॻहियूं अहिड़ियूं आहिनि जिते केरु कंहिंखे यादि न करे सघंदो ऐं उहे 3 ख़तरनाक जॻहियूं आहिनि। पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त हिकिड़ी जॻह जॾहिं हर इंसान खे उनजो अमल नामो अल्लाह साईं ॾेई रहियो हूंदो, आमल नामा तक़सीम थी रहिया हूंदा, त उन वक़्तु केरु कंहिंखे यादि न कंदो, एसी ताईं जो हर माण्हू ॼाणे वठे त उनजो अमल नामो उनजे साॼे हथ में थो मिले या उनजे खाॿे हथ में थो मिले। जेसि ताईं इहा ख़बर नथी पवे तेसि ताईं हर माण्हू ख़तरे में हूंदो ऐं पंहिंजे पाण खे ख़तरे में सम्झी रहियो हूंदो, परेशान हूंदो, केरु कंहिंखे यादि न करे सघंदो, माइटनि खे ऐं पंहिंजे घर वारनि खे बि यादि न करे सघंदो। ऐं अहिड़े नमूने सां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त ॿी जॻह जॾहिं इंसान जा आमाल, इंसान जा सवाब ऐं गुनाह तोरिया पिए वेंदा साइमीअ जे अंदरि, त उन वक़्तु बि केरु कंहिंखे यादि न कंदो, एसी ताईं जो उहो माण्हू ॼाणे वठे त मुंहिंजो जेको वज़न आहे नेकिन जो उहो केतिरो आहे, बुराइनि जो वज़न केतिरो आहे। जेसि ताईं इहा मालूमात नथी थी सघे तेसि ताईं उहो इंसानु ॾाढो परेशान हूंदो ऐं कंहिंखे यादि न करे सघंदो। वरी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त 3 जॻह उहा आहे जेका अल्लाह साईं जहन्नम जे मथां पुल सिरात खे रखंदो ऐं हर माण्हू उते ई गुज़रंदो। इहा बि हिकिड़ी कैफ़ियत आहे जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जॾहिं इहा पुल सिरात जहन्नम जे मथां रखी वेंदी त केरु कंहिंखे यादि न करे सघंदो, एसी ताईं जो हर माण्हू इहो ॼाणे वठे त आउं ख़ैर ऐं आफ़ियत सां गुज़री वियुसि या न वियुसि। त हीअ जेका अबू दाऊद जी हदीस आहे, इहा बि हिननि क़ुर मजीद जे आयतुनि सां गॾु इत्तिफ़ाक़ रखे थी इन ॻाल्हि जो त इंसान जो अमल जेको आहे क़यामत जे ॾींहुं वज़न कयो वेंदो ऐं तोरियो वेंदो। हिते ॾिसो दुनिया जे अंदरि असांजो जेको अमल आहे उनखे जिस्म कोन्हे को, असांजो अमल जेको आहे उहो बज़ाहिर तौर ते उन जेको वज़न मालूम नथो थिए। हिकिड़ो माण्हू निमाज़ पढ़ी अचे, रोज़ो रखी अचे ऐं वरी उनखे साइमीअ में तोरियो ऐं वरी ॿियो माण्हू निमाज़ न पढ़े उनखे बि साइमीअ में तोरियो, त ॿिन्ही जो वज़न जेको आहे बराबरि रहंदो या थोरो घणो अॻिते पोइते थींदो, पर निमाज़ जे करे कंहिंजो वज़न घटि ऐं वधि कोन्ह थींदो। दुनिया जे अंदरि इंसान जा अमल हिते तोरिया कोन्ह था वञनि, पर उहो ई इंसानु आहे जेको निमाज़ पढ़े थो, जेको निमाज़ नथो पढ़े, वज़न हर हिक जो पंहिंजे जिस्म जे लिहाज़ सां आहे, पंहिंजे गोश्त जे लिहाज़ सां आहे। पर जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो ऐं अल्लाह जे साम्हूं इंसानु हाज़िर थींदो त उते ई असांजो जिस्म जेको आहे जवाबु ॾेई छॾींदो, असांजो गोश्त जवाबु ॾेई छॾींदो, असांजो जेको हीउ जिस्म आहे, हीउ हॾु काठ आहे, इहो जवाबु ॾेई वेंदो ऐं असांजो इख़लास ॻाल्हाईंदो, असांजो ईमान ॻाल्हाईंदो त हिन जो वज़न केतिरो आहे। तंहिंजे करे हीअ क़ुर मजीद जी जेका मूं आयत तव्हांजे साम्हूं सूरह अराफ़ में पढ़ी आहे, उन में अल्लाह साईं थो फरमाए त वल वज़्नु यौमइज़िनिल हक़, क़यामत जे ॾींहुं आमाल जो वज़न इहो बरहक़ ऐं सचो आहे ऐं इहो सचो अक़ीदो आहे। बसि जंहिं बि माण्हूअ जो नेकिन जो पासो ॻरो थी वियो, अल्लाह थो फरमाए उहे माण्हू कामयाबु आहिनि, ऐं जंहिं बि माण्हूअ जो नेकिन जो पासो हल्को थी वियो उहो माण्हू नाकाम आहे। त कामयाबी ऐं नाकामीअ जो जेको हिसाबु किताबु आहे उहो इन अदल ते आहे, उहो इन इंसाफ़ ते आहे। इन में हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में थी अचे त अल्लाह साईं खे त हर शइ जी ख़बर आहे त इंसान जो अमल केतिरो आहे, अल्लाह साईं खे ख़बर आहे, उन जे बावजूद बि अल्लाह साईं अदल जी ऐं इंसाफ़ जी इहा साइमी ऐं तराज़ू क़ाइमु कंदो।